नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त सिंध नौजवान इतिहाद पारां कंडियारो शहर अंदर सरकारी प्लाटनि ऐं शहर जे मक़ामनि ते थियल बासरनि जे कब्ज़नि ख़िलाफ़ गुलाम मुस्तफ़ा कलेरी, मुजीब अंजण, दानिश कलेरी, इमदाद कलेरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु आहे त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां कंडियारो शहर जे मुख़्तलिफ़ सरकारी प्लाटनि ऐं शहर जे मक़ामनि ते कब्ज़नि जो सिलसिलो जारी आहे, पर हिन कब्ज़नि खे रोकण लाइ केर बि तयारु न आहे। हिन चयो आहे त कंडियारो शहर जे खॾनि मक़ामनि ते बासरनि लीका कढे छॾिया आहिनि, जॾहिं त सुप्रीम कोर्ट जे हुकुम खे बि हिननि थुॾे छॾियो। हिन चयो त असां अहिड़नि कब्ज़नि ख़िलाफ़ जल्द हाई कोर्ट सखर बेंच में पटिशन दाख़िल कई वेंदी। हिननि चयो त सिंध हुकूमत समेत DC नौशरो फिरोज़ खां मुतालबो करियूं था त कंडियारो शहर अंदर थियल कब्ज़नि खे ख़त्म करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।